मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हराम जे पैसनि मां जेकॾहिं अगरि इफ़्तारी करे त छा सही आहे? मसलन व्याज जो पैसो, चोरी जो पैसो, जुआ जो पैसो, सही बिल्कुलु ग़लति आहे। रोज़ो बिल्कुलु अलाए वटि बुज़ुर्ग बिल्कुलु सही है। हराम जो पैसो तव्हांजे सॼे रोज़े खे बिल्कुलु ख़तमु करे छॾे थो। हराम जो पैसो ख़बर आहे न, हिकिड़ो दोस्त आहे, दोस्ती आहे, दोस्त आहे पर हलाईंदो व्याज आहे। उन दोस्त जो साईं अॼु जेकी आहे न इफ़्तारी मां वटि कजो। हा साईं थींदो आहे न, ख़बर आहे यार पैसा जेको आहे न हुन वटि आहिनि ई ॿ नंबरी जा, या व्याज हलाईंदो आहे या चोरी कंदो आहे या जुआ खेॾंदो आहे। दोस्त जो साईं राति मां वटि अचिजो, मुंहिंजे उदक ते इफ़्तारी मज़े ज़िमा आहे। त दोस्ती खे जेको आहे टारे छॾियोसि। दोस्ती साम्हूं चवंदो त तूं आराम जो पैसो आहे, तव्हांखे ॻाल्हाइण खां बि वेंदो, टारे छॾियोसि। तव्हां ईअं चओ यार मूंखे जेको कमु थी पियो आहे, मां जेको आहे तुंहिंजी इफ़्तारी ते कोशिशि कंदुमि, न वञोसि। छाजे करे तव्हांजो पूरो रोज़ो जेको आहे ख़तमु थी वेंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं रोज़ो रखियो इन खां बाद में इफ़्तारी हराम जे पैसनि सां कई, रोज़े जी सॼी नेकी वई हा क़यामत ॾींहुं पुछा तव्हां खां न कई वेंदी। जीअं बेरोज़ादनि खां पुछा कई वेंदी न क़यामत ॾींहुं, बेरोज़ादनि खां इहो पुछा कई तव्हां रोज़ो छॾे करे रखिया हुया, पोइ बेरोज़ादनि खे सज़ा ॾिनी वेंदी। हाणे तव्हांखे सज़ा न मिलंदी, बाक़ी रोज़े जे मथां जेको अलाह ताला इनाम रखियो न, उहो साईं सॼो इनाम जेको आहे तव्हांजो ख़तमु थी वियो। हा साईं त कोशिशि कयूं न, जेको अगरि रोज़े जी का मानी बानी अचे थी या अहिड़ी तरह कुझु न, उन जो तहक़ीक़ी जाइज़ो बि जेको आहे वरितो वञे। या दोस्त जेकॾहिं को इफ़्तार कराए थो त उन ॾिसंदो पैसो काॾां थो आणे, रोज़नि खे जेको आहे पंहिंजनि खे असां पाक कयूं।